नाज़रीन, पीपल्स पार्टी हैदराबाद ॿिनि दड़नि में विराइजी वई आहे। सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरी ऐं पीपल्स पार्टी हैदराबाद जे ज़िले सदर वॾे वज़ीर जे सलाहकार सग़ीर कुरैशी विच में इख़्तिलाफ़ तेज़ थी विया आहिनि। उन हवाले सां असां राब्तो कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तज्ज़िया निगार इमदाद सीलरो सां। जी इमदाद, पीपल्स पार्टी हैदराबाद जे ॿिनि दड़नि में हलंदड़ इख़्तिलाफ़नि खे अव्हां कीअं था ॾिसो? जी अदील, इहो मसइलो को हिन वक़्तु पैदा न थियो आहे, बल्कि काफ़ी वक़्त खां इहे ॻाल्हियूं गर्दिश करे रहियूं हुयूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िले हैदराबाद जे सदर सग़ीर कुरैशी ऐं सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरो विच में इख़्तिलाफ़ हली रहिया आहिनि। जंहिंखां पोइ ताज़ो ई हैदराबाद जे सदर सग़ीर कुरैशी जी निगरानी में कासिमाबाद जे इलाइक़े मारवी टाउन जे वार्ड 6 जा उहिदेदार चूंडिया विया ऐं ॿियनि वार्डनि ते उमेदवारनि खां दरख़्वास्तूं पिणु वरितियूं वयूं हुयूं। इन हवाले सां बाख़बर ज़रियनि मूजिबि जाम ग्रुप जे हामिन उन ते कुझु एतिराज़ बि वारिया हुआ, जंहिंखां पोइ पीपी पारां 17 अक्टूबर ते पिणु अलॻि अलॻि रैलियूं कढियूं वयूं हुयूं। उहे इख़्तिलाफ़ उन वक़्तु निर्वार थी साम्हूं आया जॾहिं पीपी पारां महांगाई ख़िलाफ़ सॼे मुल्क में जियालनि खे एहतिजाज करण जो सॾु ॾिनो वियो। उन ॾींहुं बि हैदराबाद जे पीपी अॻुवाणनि जूं अलॻि अलॻि रैलियूं प्रेस क्लब हैदराबाद पहुतियूं हुयूं, जिते ॿिन्ही ग्रुपनि जे हामिन पार्टी नारनि बदिरां पंहिंजे अॻुवाणनि जा नारा हया हुआ। जंहिंखां पोइ सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरो कावड़ जी जलसो अध में छॾे हलियो वियो। होॾां वॾे वज़ीर जे सलाहकार सग़ीर कुरैशी जाम ख़ान शौरे ते सख़्तु इल्ज़ाम तराशी कई आहे ऐं पार्टी अंदरि धड़ाबंदी जो ज़िम्मेवार जाम ख़ान शौरे खे करार ॾिनो आहे। सग़ीर कुरैशी पंहिंजनि इल्ज़ामनि में इहो बि चयो आहे त जाम ख़ान शौरे सदाईं पार्टी में धड़ाबंदी करण जी कोशिशि कई आहे ऐं हैदराबाद जो जेको प्रेस क्लब ॾाढो जेको एहतिजाज थियो हो, इन दौरान बि जाम ख़ान जी हामिन ज़बरदस्ती असांजे पार्टी जे जलसे ते हावी थियण जी कोशिशि कई ऐं उन जे कारकुननि जाम ख़ान शौरे ज़िंदाबाद जा नारा हया। बल्कि थियण त ईअं खपंदो हो त ज़ाहिर आहे सग़ीर कुरैशी जो मौक़ुफ़ आहे त पार्टी जो जलसो हुयो, उन में पार्टी जे हक़ में ई नारा लॻनि हा, पर उन जे कारकुननि ॼाणे वाणे जलसे में डिफेड़ पैदा करण जी कोशिशि कई। जॾहिं त जाम ख़ान शौरे जो चवणु आहे त मूं सदाईं पार्टी जे मफ़ाद में कमु कयो आहे। सग़ीर कुरैशी जेका बि इल्ज़ाम तराशी कई आहे उहे बिल्कुलु बेबुनियाद आहिनि। अदिल, तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त असांजे ज़रियनि जो चवणु आहे त पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीपी हैदराबाद में धड़ाबंदी ते सख़्तु नाराज़गी बि ज़ाहिर कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी सूबाई वज़ीर जाम ख़ान शौरे ऐं ज़िलई सदर सग़ीर कुरैशी खे बिलावल हाउस बि तलब करे सख़्तु पुछाणो कयो। होॾां पीपल्स पार्टी ख़ासि तौर पीपल्स पार्टी कासिमाबाद जो नज़रियाती कारकुन पार्टी अंदरि धड़ाबंदी सबबि मुंझारे जो शिकार आहे। अदिल, तव्हांखे हिते इहो बि ॿुधाईंदो हलां त मौजूदा मुल्की सियासी सूरत हाल पहिरीं कंहिं वॾी तब्दीली ॾांहुं वञी रही आहे। पीपल्स पार्टी जी आला क़यादत जी कोशिशि आहे त ईंदड़ चूंडुनि में सॼे मुल्क अंदरि कामयाबी हासिल करे वफ़ाक़ में हुकूमत ठाहियूं। अहिड़ी सूरत हाल में हिकु वॾे शहर अंदरि पार्टी में जेका धड़ाबंदी थी आहे उहा कंहिं बि सूरत में पार्टी लाइ सुठो सवणो साबित न थींदी। हाणे ॾिसणो इहो आहे त पार्टी क़यादत ख़ासि तौर पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी इन सॼी सूरत हाल खे कीअं टेकिल करे थो ऐं पार्टी जे ॿिनि अहम अॻुवाणनि में पैदा थियल इख़्तिलाफ़नि खे कीअं ख़तमु कराए सघे थो।